गैस की लोड शेडिंग और डिडक्शन बिल्स के आने का सिलसिला रमज़ान मुबारक का बाबरकत महीना शुरू होने से भी न रुक सका। शहरी आज भी गैस की जगह लकड़ियों का सहारा लेकर खाना पकाने पर मजबूर हैं, जबकि गैस ऑफिस के मुलाजमीन का रवैया भी शहरियों के साथ सख्त होने के बाद शहरी मायूसी का शिकार हैं। शहरी पहले रोजे की तैयारी में बहुत सी मुश्किलात का सामना कर रहे हैं, मगर कोई जिम्मेदार नोटिस लेने को तैयार नहीं है। गैस जी बिल्कुल शॉर्टेज आहे। रमज़ान अल मुबारक जो बाबरकत महीनो जो खैर से पहिरियों रोज़ो आहे, सुबह से ही गैस गुम हुई तो शहरी के टाइम ॿारनि के तमाम वही तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पियो रोज़ायतनि के लाइ जेको आहे मानी करण में। उन खां अलावा गैस जो बिल आहे उहो हिन वक़्तु तमामु गरवा बिल था अचनि। माण्हू पीआरनि था पोस्ट ऑफिस के ज़रिए या मुख़्तलिफ़ ज़रियनि के ज़रिए, तो उहे वरी उन में लॻी अचनि था, त तंहिं बि ॾाढो ज़हनी मरीज़ करे छॾियो आहे। ग़रीब माण्हू जेको आहे कमायूं कुल 1000-1500 रुपया दिहाड़ी ऐं 10-8 हज़ार जेको गैस जो बिल अचे, उहो पीआर वरी उहो बि कटिजी न अचे त रहंदो वधीक ॿीणी जेको आहे माण्हू जी ज़िंदगी अज़ाब थी थी वञे। सो उनजे करे असां मुतालबो कयूं था त जेके गैस जा जेके बिल वाधू लॻी था अचनि या जेके डबलिंग थियनि था, त महिरबानी करे उन्हनि ते कंट्रोल कयो वञे। गैस जो मसलो आहे प्लस जेकी असांजे शहर जे अंदरि जेके लाइनूं विछाई विया आहिनि न, जेके नई माना सॼे शहर जा रोड पटे जेके तबाह कया अथऊं, पाइप विछाया अथऊं, मुकम्मल तौर नाकारा थी विया आहिनि। हिन महिल उन पाइपनि जे अंदरि नाली जो पाणी जमा थी थो वञे, उहो पाणी वरी घर जेको गैस हले थो, गैस जे बजाय उन में पाणी थो अचे पियो। तो जेॾी महिल बि माना मानी जो टाइम थिए थो, गैस स्टार्ट कयूं था, पाणी थो अचे पियो। अफसोस का मकाम यह है कि तकरीबन 70% गैस सिंध भर से पूरे मुल्क को सप्लाई किया जाता है, मगर जब बात हो सिंध के हकूक़ की तो सिंधी आवाम को पीछे रखा जाता है, जो सिंधी आवाम के साथ जुल्म के बराबर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वश टीवी, शदात को।